अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे मोहराज अपडेट से हाज़िर थी चुका हूँ दोस्तों। इन पहिरीं असां चैनल ते न्यू आए तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों, जिन साथ हलंदो रहे लाट बंदी रहे। इंतज़ार कोन था कयूं तव्हांखे, हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ जी दोस्तों। तव्हां नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त अलीज़ो खे पंहिंजी सच चवंदी त मां तोखे हिन घर मां कढी करे रहंदसि, ईअं सुख जो साह ई न खणंदसि। अलीज़ो चवंदी त तूं भले मूंखे शौक़ सां घरों कढिजां, पर ओसी ताईं तूं कुझु बि नथी करे सघीं जेसीं ताईं मां हिते मां चाहियां त रहण, त तेसीं ताईं तूं मूंखे कढी नथी सघीं। ऐं जॾहिं बि मां हिन घर मां वापसि वयसि, मां निकितसि हिन घर मां, त हिन घर जा बुनियाद लोड़े छॾींदसि। बाक़ी माना ईअं ख़ाली हथे ऐं कुझु करण खां सवाइ मां हिन घर मां वञी नथी सघां। तव्हां भले केतिरा बि हीला हलायो, पर मां हिन घर में ई रहंदसि। जी दोस्तों, ॿिए पासे ॿुधाईंदा रहूं त सिकंदर खे जेको अलीज़ो माना बेवकूफ़ कंदी पई अचे ऐं हुनखे ब्लैकमेल कंदी पई अचे, ऐं हुनजा जेके अलीज़ो जो को बि पोयां जेको सबूत जेको आहे त नथो रहे दोस्तों। ऐं सिकंदर परेशान थींदो नेक्स्ट एपिसोड में, चवंदो त इन कमनि में जेको मूंसां ही तादी जुठ करे रहियो आहे, त इन में आख़िर हथु कंहिंजो आहे, अलीज़ो जो आहे की न ॿिए कंहिंजो। ऐं नेक्स्ट एपिसोड में अलीज़ो जे साम्हूं ईंदो सिकंदर, हाणे चवंदो जेकॾहिं तूं मूंसां ही सभु कुझु करे रही आहीं त खुली साम्हूं अचो। ऐं अलीज़ो हुनखे चवंदी ही सभु कुझु जो तोसां केर बि करे रहियो आहे, जेके तोखे सबूत हथु अचे त मुंहिंजे ख़िलाफ़ु, तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु एक्शन खणी सघीं थो, पर पोइ बि तूं कुझु न करे सघंदे। ऐं मां तोखे जल्द खां जल्द मौत बि न ॾींदुसि, छो त मौत जॾहिं माण्हू खे अची वेंदो आहे त हिकु मन उहो माना ख़तमु थी वेंदो आहे। उहा अज़ियत, उहा ज़िलत तोखे ॾियणु थी चाहियां, तुंहिंजी अखियुनि मां नीर जीअं वही हलनि त मूंखे अञा दिलि खे सुकून मिलंदो। ऐं दोस्तों, ॿिए पासे तव्हां ॾिसी रहिया आहियो त हनान जी जेका घरवारी आहे, त उहा हुनखे जेको आहे त घर में रहण जा तौर तरीक़ा सेखारे थी, त उहा हनान जे ग़रीब आहे दोस्तों। ऐं हुनखे एतिरो ज़लील करे थी, ऐं हुनजी अमर हुनखे चए थी त तुंहिंजी ज़ाल तोखे माना एतिरो माना कुझु करे वञे थी, चई वञे थी लफ़्ज़नि में, तूं हुनजो मुड़ुसु आहीं, तूं हुनखे कुझु नथो चई। इहो सौदो जेको तो करायो आहे, ऐं मूंखे जेका तो इज़त शोहरत ऐं मिल्कियत ॼाराई आहे, उन बदिले में एतिरो हक़ु छे थो त मां पंहिंजी ज़ाल जा दड़का छॾिबा ऐं सां, न त हीअ असांजे हथनि मां मिल्कियत हली वेंदी। जंहिंजे करे तो माना सभु कुझु कयो आहे, त उनजे करे सभु कुझु हाणे असांखे बर्दाश्त बि करिणो पवंदो। जी दोस्तों, त हीअ असांजी वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां गॾु नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि रखो।